to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. तव्हां कम जी ऐं बहितरीन ॻाल्हि कई आहे त रूल्स तहत स्पीकर वोटिंग बिना रिथ रद्द करे सघे थो। सुप्रीम कोर्ट में बेएतमादी रिथ बाबति पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी दौरान बाबर अबाण तरफ़ां रिथ रद्द थियण ते खे रूल्स मुताबिक़ करार ॾियण ते चीफ जस्टिस जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त अदालत खे इन आइनी नुक़्ते ते फ़ैसिलो करणो आहे त छा स्पीकर हक़ीक़तूं रखण बिना अहिड़ी रूलिंग ॾेई सघे थो। बज़ाहिर डिप्टी स्पीकर जी रूलिंग में इल्ज़ाम आहिनि, का फाइंडिंग नाहे। नेशनल सिक्योरिटी कमेटी जा मिनट्स किथे आहिनि? फ़ैसिले खां अॻु ॼाणणु चाहियूं था त कहिड़ी साज़िश आहे जंहिं बुनियाद ते रूलिंग ॾिनी वई। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त रिथ ऐवान में पेश थिए त फ़ैसिले बिना ख़ारिज नथी करे सघिजे। पीटीआई जे वकील तरफ़ां सुप्रीम कोर्ट में लेटर गेट मामले ते इन कैमरा ॿुधणी जी इस्तदा। पंजाब असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर में इजलास घुराइण तां पैदा थियल तकरार वधी वियो। अॼु इजलास तलब करण ते पीटीआई पंहिंजे ई डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराए छॾी। डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मोहम्मद मज़ारी राति देर सां 16 अप्रैल ताईं मुलतवी थियल इजलास अॼु तलब कयो हो। सेक्रेटरी असेंबली तरफ़ां डिप्टी स्पीकर जूं हिदायतूं मञण खां इनकार। ज़रियनि मूजिबि सेक्रेटरी असेंबली जो चवणु आहे त सादे पने ते इजलास तलब नथो करे सघिजे। गज़ट नोटिफिकेशन जारी करणो हूंदो आहे। वॾे वज़ीर जी चूंड लाइ इजलास 16 अप्रैल ते ई थींदो। पीटीआई उम्मीदवार परवेज़ इलाही ऐं नवाज़ लीग जो हमज़ा शहबाज़ मैदान ते लथल। जेके कुवतूं मामलनि खे डीरेल करणु घुरनि थियूं, उहे शयूं सही नमूने नथियूं हलाइण ॾियनि। परवेज़ इलाही पाण वॾे वज़ारत जो उम्मीदवार आहे। स्पीकर जा इख़्तियार मूं वटि आहिनि। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर जो इजलास जी तलबीअ तां तकरार बाद अहम बयान। दोस्त मोहम्मद मज़ारी जो चवणु आहे त मामलनि खे डीरेल करण जी कोशिश कंदड़नि खे सोचणु घुरिजे त मुल्क में अॻु ई इंतिशार आहे। कुझु कुवतुनि जे कोशिश आहे त ग़ैर आइनी कमु थिए। आइन ऐं क़ानून मुताबिक़ कमु कंदुसि। असेंबली सेक्रेटरी जे ग़ैर संजीदगीअ ते अफ़सोस आहे। मुंहिंजी ऑफिस जे अमले ते दबाव विधो पियो वञे। सदर आरिफ अलवी 90 ॾींहनि में चूंडूं कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त आइन तहत सदर चूंडुनि जी तारीख़ तइ कंदो आहे। क़ौमी असेंबली टुटण जे 90 ॾींहनि अंदरि चूंडूं करायूं वञनि। आम चूंडुनि जी तारीख़ जे ऐलान लाइ इलेक्शन एक्ट 2017 तहत इलेक्शन कमीशन सां मुशावरत ज़रूरी हूंदी आहे। वज़ीर आज़म तरफ़ां बि लेटर जी जाच लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म जे वकीलनि जी टीम तरफ़ां अॼु सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जा इम्कान आहिनि। दरख़्वास्त में लेटर गेट जी जाच लाइ हाई पावर अदालती कमीशन जोड़ण जी इस्तदा कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त अवाम ही मुल्की ख़ुदमुख़्तियारी ऐं जमहूरियत जो मज़बूत दिफ़ा कंदड़ आहे। परदेही कुवतुनि मक़ामी साथारियुनि सां गॾिजी पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं जमहूरियत ते हमिलो कयो। अवाम खे मीर जाफ़र, मीर सादिक ऐं इन्ही हमले ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरणो पवंदो। जवाब की बारी है कि बदमाशी ना करो, बदमाशी नहीं करो। चलो नहीं कोई मामूली नहीं है, नहीं पता तुम्हारे। चलो हटो आगे, हटो। कोई सवाल नहीं हो। गलत बात किया इन्होंने। ठीक है कि जबरदस्ती आप कहेंगे शक्ल है तुम्हारी, माफी मांगने की शक्ल देखो। तुम तो साफ ही नहीं हो।
सुप्रीम कोर्ट ॿाहिरां PTI अॻवान फराह जे दुबई फरार थियण बाबति पुछल सवाल ते अॻवान आपे मां ॿाहिरि निकिरी विया। फवाद चौधरी जी सहाफ़िन सां बदतमीज़ी ऐं पैसा वठण जा इल्ज़ाम। फवाद चौधरी तरफ़ां मुतालबे बावजूदि माफ़ी वठण खां इनकार। सहाफ़िन डाइस तां माइक हटाए PTI अॻवाननि जी मीडिया टॉक जी कवरेज जो बाइकॉट करे छॾियो। फवाद चौधरी जी माफ़ी ताईं बाइकॉट जारी रखण जो ऐलान। ड्रखण पुलिस के मुबैना मुकाबले में नौजवान के मारण वाली दावा शकी बणिजी वई। नौजवान गदा हुसैन अब्बासी जी पुलिस हथां मारजण खां अॻु लॉकअप में बंद हुजण जी वीडियो मंज़र आम ते अची वई। पुलिस जो चवण आहे त सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो जाली आहे। गदा हुसैन ॾुहारी हो ऐं पुलिस सां मुक़ाबले में मारिजी वियो। शिकारपुर ऐं लाड़काणो जे मुख़्तलिफ़ थाणनि ते नौजवान ख़िलाफ़ केसिस दाख़िल हुजण जी दावा। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।